मां अमेरिका जी रियासत टेनेसी में मौजूदु आहियां। अॼु हिते टेनेसी में अलॻि अलॻि रियासतुनि खां सिंधी जेके गॾु थिया आहिनि सिंध खे यादि करण लाइ अचो त तव्हांखे इन्हनि सां मिलायूं था। हिन वक़्तु असां USA जी तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत रियासत टेनेसी जे शहर ग्रेट स्मोकी माउंटेन ते असां मौजूदु आहियूं ऐं ही नज़ारा ही असां पंहिंजी सकाफ़त अजरकनि सां असां उनखे वधीक ख़ूबसूरत मल्हायो आहे। ऐं महिरबानी KTN जी। मुझो नालो आकाश केवलराम रामाणी आहे। असां ह्यूस्टन मां हिते आया आहियूं। असां तव्हां ॾिठो हूंदो त असां अजरक ऐं टोपियुनि सां हिते घुमूं पिया ऐं पंहिंजो सकाफ़त पंहिंजो कल्चर पंहिंजो अजरक इहे सभु शयूं दुनिया खे ॾेखारियूं पिया, अमेरिका में आवाम खे ॾेखारियूं पिया जीअं उन्हनि खे ख़बर पए त सिंध हिकिड़ो प्यार मोहबत करण वारो देश आहे, हिकिड़ो क़दीम कल्चर आहे। असां ॾाढा थोराइता आहियूं असांजी मिठड़ी ॿोली जी पहचान KTN न्यूज़ वारनि जी जेके हिते पहुता आहिनि ऐं असांजो व्यूज़ जेके आहिनि उहे शेयर कनि पिया, सिंध में पहुचाइनि पिया। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। हिते ॾाढा दोस्त आया आहिनि जेके माना इन सभिनी शयुनि में मुख़्तलिफ़ रियासतनि खां आया आहिनि। हीअ जेका रियासत आहे टेनेसी इहो ॾाढी वन ऑफ द ब्यूटीफुल स्टेट इन USA आहे। ऐं हिते जो स्पेशली जेको गेटनबर्ग जेको शहर आहे जिते हींअर असां बीठा आहियूं, जिते नदियूं नज़ारा बर्फ़बारी सभु थिए पई, हिते ॾिसणु आया आहियूं ऐं हिते दुनिया असांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशि पई थिए, असांजे सकाफ़त जे बारे में पुछा पई करे। सॼण ऐं साणे के अणासी विसरे हेफ़ तनी ते होवे वतन जिन विसारियो। अॼु असीं सिंध खां हज़ारे मील परे अमेरिका जी हिकु रियासत टेनेसी में मौजूदु आहियूं। सो असां प्रोग्राम ठाहियोसीं त सिंध जी कल्चर खे प्रोमोट कजे। त हूअं त हर ॾींहुं कल्चरल डे हूंदो आहे, डिसंबर में मल्हायो वेंदो आहे, पर अॼु असां जनवरी जे हिन 14-15 तारीख़ ते असां टेनेसी में अची करे सभिनी दोस्तनि अजरक टोपियुनि सां हिते अची करे इहो मल्हायो आहे। हिकिड़ो ॾियारो सिंध जे नाले सां। सभ खां पहिरीं KTN वारनि जी महिरबानी जो हिन क़ाबिल सम्झो कुझु ॻाल्हाइण लाइ। हीअ जेके सकाफ़त जा मेला आहिनि इहे मेला मिलाखड़ा थियणु खपनि। स्पेशली जेके ॿाहिरि मुल्क में असां दोस्त रहूं था असांखे पंहिंजे पाण सां कनेक्ट थियणु घुरिजे ऐं अहिड़े क़िस्म जा इवेंट जेके आहिनि हर स्टेट में अरेंज करणु खपनि। लेकिन हर स्टेट में न बि थी सघंदा त जेके वेझे वारी स्टेट्स हुन दोस्त पाण मिली करे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करणु खपे, पंहिंजे कल्चर खे। ऐं इहो जेको कल्चर आहे इहे जेके असांखे पंहिंजा ॿारड़ा ॾिसंदा और उनखे बि फ्यूचर में जेको आहे सो एडॉप्ट कंदा। त इंशाअल्लाह असांजी बि अमेरिका में इहा कोशिशि आहे असांजे दोस्तनि जी त नॉर्थ अमेरिका में अहिड़नि जेके कल्चरल इवेंट्स खे जॾहिं डिसंबर जो महीनो ईंदो या जनवरी में त असां कोशिशि कंदासीं उन्हनि खे असां जेको आहे सो मल्हाईंदा रहंदासीं। महिरबानी। सकाफ़त जे ॾींहं जे हिसाब सां असांजी संगत आई आहे ह्यूस्टन खां, डिफरेंट स्टेट्स मां आई आहे ऐं KTN जी वॾी महिरबानी हिते इंजॉय कयूं था पंहिंजे सॼी सिंधी दोस्तनि सां। जीअं हाणे इहे मेला हुजनि, जीअं 2-3 गाना बि आहिनि मेला नसीबनि जा, इहे हलंदा रहनि त बहितर आहे। अमेरिका जी रियासत टेक्सास जे शहर ह्यूस्टन मां हिते टेनेसी रियासत में आया आहियूं। हिते स्मोकी माउंटेन जे नाले सां सियाहत तफ़रीह जे लाइ हिकिड़ी तमामु बहितरीनु जॻह आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो था त काफ़ी मुल्कनि जा माण्हू बि आया आहिनि ऐं असां जेके हिते सिंध जा रहवासी आहियूं उहे पंहिंजो अजरकूं पाए आया आहियूं दुनिया खे ॾेखारण लाइ त असांजी जेका अजरक आहे या असांजो जेको कल्चर आहे। सभिनि खे सलाम। ऐं हिते अॼु सभु दोस्त जमा थिया आहिनि टेनेसीस में स्मोकी माउंटेन में। अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतूं आहिनि ऐं हर रियासत में जूं तमामु घणी ख़ूबसूरत जॻहूं आहिनि। उन्हनि में टेनेसी जी ही वन ऑफ द बेस्ट आहे स्मोकी माउंटेन। असां सभु दोस्त हिते जमा थिया आहियूं, सकाफ़ती ॾियारो गॾु मल्हायूं था पिया ऐं सिंध जे कल्चर खे सिंधी दोस्त गॾु जी सेलिब्रेट था कयूं। KTN जी वॾी महिरबानी जीअं असांखे हिन मौक़े ते हिन जॻह ते कवरेज जो मौक़ो ॾिनो। त टेनेसी स्मोकी माउंटेन आहे, उते घुमण लाइ हलिजे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। मां सिंध में दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुसि त अमेरिका अचनि ऐं विज़िट करनि ऐं हिते माशाल्लाह तमामु घणी जॉब्स अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि ऐं हिते तमामु घणा सिंधी रहनि था ऐं ॾाढो इंजॉय कंदा। I'm from Houston, Texas. असां हिते टेनेसी में घुमण आया आहियूं ऐं मां KTN जो ॾाढो थोराइतो आहियां त उन्हनि असांखे कवरेज ॾिनी हिते टेनेसी में पंहिंजे सिंधियुनि भाइरनि सां। जी तव्हां हे ख़ूबसूरत जेको आबशार ॾिसो था इहो टेनेसी में आहे। अमेरिका जी अलॻि अलॻि रियासतुनि मां हिते सिंध गॾु थी सिंध खे बि यादि पिया करनि ऐं हिन आबशार खे हितां जे मौसम खे इंजॉय करण आया आहिनि। फहद शेख, KTN न्यूज़, टेनेसी, अमेरिका।